ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा सांगड़ में साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सांगड़ ज़िले में 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो खां बचाइण ख़ातिर फुड़ा पियारण जी मुहिम शुरू कई वई आहे। वालिदैन टीम सां तामुन कनि। उन मौक़े ते DHO सांगड़ दौलत जमाली मौजूद हुयो। तमाम मीडिया वारनि दोस्तनि खे भी गुज़ारिश है तो इन पैगाम से पहुँचायो, घर घर ताईं पहुँचायो, हर माँ ताईं पहुँचायो, हर पीउ ताईं पहुँचायो त 5 सालनि जे ॿार खे ताईं जेके उनजा ॿार आहिनि 5 सालनि जी उमिरि ताईं उन्हनि खे 2 फुड़ा पोलियो जा ज़रूरु ॾियारे ऐं जेके टीमूं उन्हनि जे घर घर वञनि थियूं उन्हनि सां कोऑपरेट कनि, उन्हनि सां ताउन कनि ताकि पंहिंजे ॿारनि खे हिन मोदी मर्ज़ खां असीं बचाए सघूं। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ये 2 मुल्क बाक़ी बचा आहिनि जिन में अञा ताईं पोलियो आहे त असां ॾिसी सघूं था त मूंखे लॻे थो जे अञा असां कंट्रोल न कयो त अफ़गानिस्तान बि केसिस में घटिजी वेंदो असां खां। त असांजी ज़िम्मेदारी आहे बीइंग पाकिस्तानी नेशनलिस्ट ऐं बीइंग ह्यूमन बीइंग इवन इंसान हुअण जे नाते त असीं ॿारनि खे हिन मूज़ी मर्ज़ खां बचायूं जेको हुनखे हमेशह लाइ अपाइट करे थो करे। मेहरबानी दोस्तों। तव्हां ॾिठो हूंदो जीअं जॾहिं खां नओं डायरेक्टर आयो आहे बशीर जमाली साहब, फ़र्क़ु तव्हांखे महसूसु थियो हूंदो ऐं हू महिनत करे पियो। असांजो सहकार मुंहिंजो DHO साहब सां जो हुन सां आहे ऐं इंशाअल्लाह जेके बाक़ी प्रॉब्लम आहिनि उहे बि तव्हां ॾिसंदो महीने में काफ़ी अञा वधीक बहितरी। असां बि प्लान ठाहियो आहे